नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त सांगड़ जी सिविल अस्पताल में LBOD मुलाज़िमनि SOPs जा बखिया उडेड़े छॾिया। सिविल अस्पताल में सर्टिफिकेट हासिल करण लाइ मुलाज़िमनि जूं कतारूं लॻी वयूं। इन हवाले सां ॾिसंदासीं AD कुंबर जी ही रिपोर्ट। सिविल अस्पताल सांगड़ में कोरोना वायरस जे रोकथाम लाइ लागू कयल हुकूमती SOPs ते अमल न थी सघियो। LBOD जा समय मुलाज़िम रेगुलर थियण खां पोइ मेडिकल सर्टिफिकेट हासिल करण लाइ सिविल अस्पताल सांगड़ पहुता, जिते कोरोना वायरस जे रोकथाम लाइ लागू कयल हुकूमती SOPs ते अमल न थियो। समाजी विथी समेत लाज़मी करार ॾिनल मास्क बि न पाराया विया। ॿिए तरफ़ सर्टिफिकेट वठण लाइ आयल मुलाज़िमनि पारां अस्पताल इंतज़ामिया ते रिश्वत वठण जा इल्ज़ाम हणंदे चयो त चौथों ॾींहुं माण्हू अथई, चौथों ॾींहुं माण्हू अञा रुलनि पिया। जेके माण्हू इज़तनि जे वर चढ़िया न, हुननि जा बाक़ाइदे कमु थियनि पिया। हिन में बाक़ाइदे इन जा पटे वाला आहिनि, बिल्कुलु हुन में मिलोसनि। हिकिड़े माण्हू में 2-2 हज़ार रुपया वठी करे राति जो विया उते उन्हनि खे थप्पा हणे कागज़ पर्चियूं वठी उहे नाला भरे करे सुबुह जीप ते रखी छॾी वई आहे। धिका पिया खाऊं, हिते बेगुनाह दर पदर थींदा, न को धणीअ न को साईं। बेगुनाह असां यार गरीब कहिड़े पासे वञूं, बेगुनाह असीं गरीब लोग इसी तरह रुल रहे हैं। जो एजेंट है वो लेकर आ रहे हैं, उन्हीं के ठप्पे लग रहे हैं और उन्हीं के जो है ना वो फिटनेस ही हो रही है और उसके बाद उठ जाते बेचारे लोग दर बदर घूम रहे हैं। उनका कोई पुरसाने हाल नहीं है कि कोई पूछने वाला ही। ॿिए पासे सिविल अस्पताल जी OPD में आयल मुख़्तलिफ़ बीमारियुनि में विकोड़ल मरीज़ बि अहिड़ी रश सबबि सख़्तु ॾुखियानि खे मुंहुं ॾियण लॻा। कैमरामैन खाकी अशमन सां गॾु AD कुंबर, आवाज़ TV सांगड़।